घोटकी मां ख़बर ॾींदालो त मुल्क जे ॿियनि शहरनि जियां घोटकी में बि जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मरकज़ी जलूस मदरसा गौसिया फरीदा मस्जिद नूर खान सैयद इमाम दीन शाह जिलानी अलामा मौलाना मोहम्मद तला सईदी अलामा मोहम्मद अहमद चिश्ती उस्ताद अब्दुल हलीम खान सईदी पीर सैयद मोहम्मद शाहिद अली शाह जिलानी अलामा मुफ्ती जमील अहमद रिजवी मोहम्मद नवीद कादरी अब्दुल शकूर चाचड़ सैयद रिजवान शाह जी अगवाणी में कढियो वियो। जलूस पंहिंजे रवायती रस्तनि तां थींदो मेन चौक ते पहुतो, जिते उलमा इकराम ऐं मज़हबी अगवण खिताब कंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां दुनिया मां जालत जी ऊंदाह ख़त्म थी वई। मौजूदा मसलनि जो हल रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी में आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तैलीमात असां लाइ मशले राह आहे। असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल वाट ते अमल करे पंहिंजी ज़िंदगी ऐं आख़िरत सवारे सघूं था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो जश्न मल्हाइण असांजी ईमान जो हिसो आहे। मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाइण सां सॼो साल अल्लाह जी रहमतुनि जी बारिश थींदी रहे थी। उन मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। DSP हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ SHO थाणो A सेक्शन मोहम्मद अयूब डोगर जी अगवाणी में पुलिस एहलकारनि सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।